जी टल्टी यूसी में 2 महीननि खां पाणी कोन्हे, टल्टी शहर में ख़ासि करे। ही क़दीमी शहर आहे, शमशुल उलमा उमर बिन दाऊद पुट जो ॻोठु आहे, मखदूम बिलावल जो ॻोठु आहे। पर ही जेको आहे सो माना हिते उन्हनि जी जेका आहे असां मालिकी नथी थिए, उन जो हिकिड़ो सबबु इहो आहे मेन त हिते जेको आहे सो असांजे यूसी जो जेको नाज़िम आहे उहो ॿी यूसी मां आयल आहे। हुनखे सिर्फ़ु पंहिंजनि कमनि ऐं पंहिंजी यूसी जा मुफ़ाद वधीक आहिनि, टल्टी शहर ऐं टल्टी यूसी जा मुफ़ाद आहिनि कोन्हनि। न त इन जे करे असीं मुराद अली शाह साहब खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे तव्हां जेको आहे हितां वोट खणो था ऐं सुठी अक्सीरत में खणो था त हितां जे माण्हुनि खे घटि में घटि पाणी त ॾियो। ऐं जेको आहे सो पाणी हिन जो बुनियादी हक़ आहे न, ड्रेनेज सही कान्हे, ड्रेनेज जेको आहे सो हिन जो आहे न हक़ आहे न इहो। ऐं हिते हॉस्पिटल में डॉक्टर कोन्हे, तव्हां वेंदो त हेॾी वारी HRC आहे ऐं उन जा ते बेसिक हेल्थ यूनिट जो बि हिन में अमलो कोन्हे, डॉक्टर कोन्हे, वेंदो त हिकिड़ो दवा कान्हे, डिस्पेंसर कोन्हे। मतिलबु इहे सभु को आहे न, हिते बुनियादी सहूलियत खां टल्टी शहर महरूम आहे। इहे महरूमी जो सबबु हिकिड़ो मेन आहे। साईं मुराद अली शाह खे असीं पॉइंट आउट था कयूं त तव्हां जेको आहे हिन टल्टी शहर जो को माण्हू जेको आहे सो यूसी चेयरमैन जे लाइ बीहारियो। हा न, हितां जो नुमाइंदो हो त हुनखे उहो दर्द थींदो। बंबा जो माण्हू या भान जो माण्हू जेको हिते तव्हां मुसलत था करे छॾियो त उहो जेको आहे सो कुझु कोन्ह कंदो। हितां जा माण्हू 2 महीना थिया आहिनि पाणी जे जेको आहे सो पीअण जे लाइ हलाकनि, पाणी भरण जे लाइ हितां खां वठी हाजी शरीफ जो आहे उनजो मदरसो आहे उतां भरे था अचनि 2 किलोमीटर पंधु करे। छो जो पाणी शहर में आहे कोन, वाटर सप्लाई आहे कोन, ख़तमु लॻी पई आहे। ऐं हितां जो छो जो नाज़िम साहिबु जेको आहे सो हितां जो आहे कोन, चेयरमैन साहिबु जेको हितां जो आहे कोन, इन जे करे हिते बुनियादी सहूलियत का बि कोन्हे। न डॉक्टर आहे, न दवाऊं आहिनि, न जेको आहे माल जो डॉक्टर आहे, न वरी जेको आहे सो हिते को पुलिस जेको चौकी आहे, को बिल्डिंगूं ठहियल आहिनि, न अमलो आहे। हा न, त असीं मुतालबो था कयूं त हॉस्पिटल में डॉक्टर बि ॾियो, हॉस्पिटल में जेको एम्बुलेंस बि ॾियो। हॉस्पिटल जेकी हेॾी वारी ठाही आहे तव्हां, ख़ूबसूरत हॉस्पिटल ठाही आहे, त उन में अमलो कोन्हे। हा न, तव्हां जेको आहे सो डॉक्टरनि जी जानवरनि जी अस्पताल ठाही आहे त उन में अमलो कोन्हे, डॉक्टर कोन था अचनि। तव्हां जेको आहे वाटर सप्लाई हिते जेको आहे कान, पाणी उन में कोन्हे, उन सिस्टम जो बहाल कयो, माण्हुनि खे उहा सहूलियत ॾियो न। त इहे आउं मुतालबो कंदो CM सिंध खां त महिरबानी करे जेको आहे सो इन ते फ़ौरन एक्शन खणे ऐं मुतालबा पूरा करे।